घोटकी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पीर खान महमूद में ग़रीब ऐं बेपहुच ॿारनि में स्कूली ड्रेसूं तक़सीम करण वारी हिकु तक़रीब बालक अदबी फ़ोरम सिंध जे मरकज़ी सदर ऐं सिंधी ॿाराणे अदब जे नाले वारे लेखक ऐं शाइर अब्दुल हई भुट्टो जी सदारत में कोठाई हुई, जंहिंजो महिमान ख़ासि स्कूल जो हेड मास्टर नूर मोहम्मद मेहर हो। जॾहिं त उस्ताद हाफ़िज़ मौला बख़्श मेहर तरफ़ां ॾिनल 40 स्कूली ड्रेसूं स्कूल जे ग़रीब ऐं बेपहुच ॿारनि में बालक अदबी फ़ोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हई भुट्टो, उस्ताद नूर मोहम्मद मेहर, हाफ़िज़ मौला बख़्श मेहर, इम्तियाज़ अहमद जतियाल, हुसैन अहमद मेहर तक़सीम कयूं। हिन मौक़े ते अब्दुल हई भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। सरकारी स्कूलनि में ॿारनि खे मुकमल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। जॾहिं त अॼु हिन स्कूल जे ग़रीब ऐं बेपहुच 40 ॿारनि में उस्ताद हाफ़िज़ मौला बख़्श मेहर स्कूली ड्रेसूं विराए वॾो नेकीअ जो कमु कयो आहे। हाणे ॿारनि में पढ़ण ऐं लिखण जो शौक़ु पैदा थींदो। हुन स्कूल जा ॿार वॾा ज़हीन ऐं होशियार आहिनि। ॿारनि जी बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।